ओम शांति। अॼु जी महिल तारीख़ है 27/4/2024। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हां आया आहियो बाप सां हेल्थ वेल्थ हैप्पीनेस जो वरसो वठणु। ईश्वर मथे हलण सां बाप जो वरसो मिलंदो आहे। बाप आया आहिनि असांखे हेल्थ वेल्थ हैप्पीनेस जो वरसो ॾियणु। त असां बि बाप वटि छो आया आहियूं? हेल्थ वेल्थ ऐं हैप्पीनेस जो वरसो वठणु। इन करे ईश्वर मथे हलण सां बाप जो वरसो मिलंदो आहे। प्रश्न आहे, बाप सभिनी ॿारनि खे विकल्प जीत ठहिण जी युक्ति कहिड़ी ॿुधाई अथई? उत्तर आहे, विकल्प जीत ठहिण लाइ पंहिंजी खे आत्मा सम्झी भाव जी दृष्टि सां ॾिसो। विकल्प अर्थात विकारी संकल्पनि ते जीतण जे लाइ भाव जी दृष्टि सां ॾिसो। शरीर खे ॾिसण सां विकल्प ईंदा आहिनि। इन करे भ्रुकुटी में आत्मा भाव खे ॾिसो। पावन ठहिणो आहे त इहा दृष्टि पकी करे ॾियणी आहे। निरंतर पतित पावन बाप खे यादि करो। यादि सां ई कट निकिरजी वेंदी। ख़ुशी जो पारो चढ़ंदो आहे ऐं विकल्पनि ते विजय प्राप्त करे वठंदा आहियूं। निरंतर बाप जी यादि सां कट निकिरंदी वेंदी। ख़ुशी जो पारो चढ़ंदो वेंदो। विकल्पनि ते विजय प्राप्त कंदासीं। कल्ह बि बाबा जी न भाव जी दृष्टि पक्की करो। ओम शांति। शिव भगवान वाच्य पंहिंजी सालिग्रामनि प्रति। शिव भगवान वाच्य आहे त ज़रूरु शरीर हूंदो तॾहिं त वाच्य कंदा न। ॻाल्हाइण जे लाइ मुख ज़रूरु खपे त ॿुधण वारनि खे बि कन ज़रूरु खपे। आत्मा जो कन मुख खपे। आत्मा खे कन मुख खपे। हाणे तव्हां ॿारनि खे ईश्वर मत मिले थी जंहिंखे राम मत चइबो आहे। ॿी हूंदी आहे रावण मत। ईश्वर मत ऐं आसुरी मत। ईश्वर मत अधु कल्प हलंदी आहे। बाप ईश्वर मत ॾेई करे असांखे देवता ठाहे ॾींदा आहिनि। पर सत्युग त्रेता में उहा ई मत हलंदी आहे। हुते जनम बि थोरा आहिनि छो जो योगी माण्हू हूंदा आहिनि न। द्वापर कलयुग में रावण मत आहे जिते जन्म बि ॾाढा थींदा आहिनि छो जो भोगी माण्हू आहिनि। इन करे आयु बि कम थींदी आहे। ॾाढी संप्रदाय थी वेंदी आहे। ॿियाऊं ॾाढा दुखी थींदा आहिनि। राम मत वारा पोइ रावण मत सां मिली वेंदा आहिनि। राम मत वारा पोइ रावण मत सां मिली वेंदा आहिनि त सॼी दुनिया जी रावण मत थी वेंदी आहे। पोइ बाप अची करे सभिनि खे राम मत ॾींदा आहिनि। सत्युग में राम मत ईश्वर मत उनखे स्वर्ग चइबो आहे। ईश्वर मत मिलण सां स्वर्ग जी स्थापना थी वेंदी आहे अधु कल्प जे लाइ। उहा जॾहिं पूरी थींदी त रावण राज्य थी वेंदो आहे। उनखे चइबो आहे आसुरी मत। ईश्वर मत मिलण सां स्वर्ग जी स्थापना थी वेंदी आहे अधु कल्प जे लाइ। उहा जॾहिं पूरी थींदी त रावण राज्य हूंदो आहे। उनखे चइबो आहे आसुरी मत। हाणे पंहिंजे पाण खां पुछो असां आसुरी मत ते छा कंदा हुआसीं? ईश्वर मत सां छा था करूं? अॻियां जीअं नरकवासी हुआसीं पोइ स्वर्गवासी ठहींदा आहियूं शिवालय में। सत्युग त्रेता खे शिवालय चइबो आहे न। जे नाम सां स्थापना थींदी आहे त ज़रूरु हुनजो नाम बि रखंदासीं न। जे नाम सां स्थापना थींदी आहे शिव बाबा जी नाम सां हुनजो नाम बि रखंदासीं त हुनखे शिवालय बि चईंदा आहियूं। उहो त आहे शिवालय जिते देवता रहंदा आहिनि। रचयिता बाप ई तव्हांखे इहे ॻाल्हियूं सम्झाइनि था। छा रचंदा आहिनि उहो बि तव्हां ॿार सम्झंदा आहियो। सॼी रचना हिन समय हुनखे सॾु कंदी आहे। ए पतित पावन व हे लिबरेटर रावण जे राज्य सां व दुख सां छुड़ाइण वारा। हाणे तव्हांखे सुख जो मालूम पियो आहे तॾहिं हिनखे दुख सम्झंदा आहियो न त कई हिनखे दुख थोरी सम्झंदा आहिनि। जीअं बाप नॉलेजफुल आहे मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे तव्हां बि नॉलेजफुल ठहिया आहियो न। बीज में सॼे झाड़ जी नॉलेज अची वेंदी आहे परंतु उहो आहे जड़। अगरि चैतन्य हुजे त ॻाल्हाए। तव्हां चैतन्य झाड़ जा आहियो इन करे झाड़ खे बि ॼाणंदा आहियो। बाप खे चइबो आहे मनुष्य सृष्टि जो बीज रूप सत चित आनंद स्वरूप। तव्हां चैतन्य झाड़ जा आहियो इन करे झाड़ खे बि असां ॼाणंदा आहियूं।
बाप खे चइबो आहे मनुष्य सृष्टि जो बीज रूप सत्य चित्त आनंद स्वरूप चइबो आहे न बाबा खे। हिन झाड़ जी उत्पत्ति ऐं पालना कीअं थींदी आहे इहे कोई न ॼाणंदो। त बाबा असांखे अॼु झाड़ जे बारे में चवनि था, झाड़ जे बारे में ॾिसो असां ॼाणंदा आहियूं। हीअं न कि नयो झाड़ उत्पन्न थींदो आहे, ये बि बाबा सम्झाए अथई। पुराणे झाड़ वारे मनुष्य सॾु कंदा आहिनि कि अची करे रावण सां लिबरेट करो। श्री हिन समय रावण राज्य आहिनि त जेके पुराणे झाड़ जी ई आत्माउनि खे बाबा अची करे पावन ठाहींदा आहिनि। मनुष्य त न रचयिता खे न रचना खे ॼाणंदा आहिनि। त हिन झाड़ जी उत्पत्ति ऐं पालना कीअं थींदी आहे, हीअं न कि बाबा कोई नयो झाड़ उत्पन्न कंदा आहिनि। हीअ बि बाबा सम्झाए अथई पुराणे झाड़ वारा मनुष्य सॾु कंदा आहिनि कि अची करे असांखे रावण सां लिबरेट करो। श्री हिन समय रावण राज्य आहे। मनुष्य त न रचयिता खे न रचना खे ॼाणंदा आहिनि। ख़ुदि बाप बतलाईंदा रहंदा आहिनि कि मां हिकु ई बार हेवन ठाहींदो आहे, हेवन खां पोइ हेल ठाहींदो आहे। रावण जे अचण सां पोइ वाम मार्ग में हली वेंदा आहिनि। सत्युग में हेल्थ वेल्थ हैप्पीनेस सभु। रावण जे अचण सां पोइ आत्मायूं वाम मार्ग में हली वेंदियूं आहिनि। सत्युग में हेल्थ वेल्थ ऐं हैप्पीनेस सभु आहे। तव्हां हिते आया आहियो बाप सां वरसो वठणु, हेल्थ वेल्थ ऐं हैप्पीनेस जो, छो जी स्वर्ग में कॾहिं दुख न हूंदो। तव्हांजे दिलि में आहे कि असां कल्प पुरुषोत्तम संगम युग में पुरुषार्थ कंदा आहियूं। नाम ई कहिड़ो सुठो आहे, ॿियो कोई युग जो पुरुषोत्तम थोरी चईंदासीं। उन्हनि में त सीढ़ी हेठि उतरंदा ईंदा आहिनि, बाप खे सॾु कंदा बि आहिनि, समर्पण बि कंदा आहिनि, लेकिन इहो मालूम न रहंदो आहे कि बाप कॾहिं ईंदा आहिनि। बाप खे सॾु बि कंदा आहिनि सभी आत्मायूं, समर्पण बि कंदा आहिनि पंहिंजी बुद्धि समर्पण, लेकिन मालूम न आहे कि बाप कॾहिं ईंदो। पुकारंदा त आहिनि ओ गॉड फादर लिबरेट करो, गाइड ठहो। लिबरेटर ठाहींदा त ज़रूरु अचिणो पए न, पोइ गाइड ठही वठी बि वेंदा आहिनि मथे परम धाम में। बाबा लिबरेटर ठाहींदा आहिनि त उन्हनि खे ज़रूरु हेठि अचिणो पए लिबरेट करण लाइ, पोइ गाइड ठही मथे वठी बि हलंदा आहिनि। हेठि अची करे असांखे ज्ञान योग जा पंख ॾेई रावण जे राज्य सां लिबरेट कंदा आहिनि, पोइ सभिनि खे वापसि बि वठी हलंदा आहिनि। बाप ॿारनि खे ॾाढनि ॾींहंनि खां पोइ ॾिसंदा आहिनि त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। उहा हद जो बाप आहे, हीअ त बेहद जो बाप आहे। बाबा क्रिएटर आहे, रच करे पोइ हुनजी पालना बि कंदा आहिनि। बाबा ॿारनि खे रची करे पोइ उन्हनि जी पालना बि कंदा आहिनि। पुनर्जन्म त वठिणो पए न, कंहिंखे 100 कंहिंखे 12 ॿार हूंदा आहिनि, परंतु उहे सभु हद जे सुख जो काकविष्ट समान आहिनि। बाबा चईंदा आहिनि पुनर्जन्म त वठिणो पवंदो आहे। कंहिंखे 10 कंहिंखे 12 ॿार हूंदा आहिनि, परंतु उहा हद जो सुख जो काकविष्ट समान आहे। तमो प्रधान ठही वेंदा आहिनि। तमो प्रधान में सुख ॾाढो थोरो आहे, सतो प्रधान ठाहींदा आहियो त सुख ॾाढो आहे न। सतो प्रधान ठहिण जी युक्तियूं बाप अची करे ॿुधाईंदा आहिनि। बाप खे ऑलमाइटी अथॉरिटी चइबो आहे न, बाबा सम्झो वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी। मनुष्य सम्झंदा आहिनि गॉड ऑलमाइटी अथॉरिटी आहे त जो चाहे सो करे सघंदो आहे, मरे हुए खे ज़िंदा करे सघंदो आहे। हिकु बार कोई लिखियो अगरि तव्हां भॻवानु आहियो त मक्खी खे ज़िंदा करे ॾेखारियो। अहिड़ा ढेर प्रश्न पुछंदा आहिनि। मतिलबु बाबा जे बि ॾिसो बाबा ते बि ईअं ॿार ईअं चईंदा आहिनि कि बाबा तव्हां ईअं आहियो त ईअं करे ॾेखारियो। तव्हांखे बाप ताक़त ॾींदा आहिनि जंहिंसां तव्हां रावण ते जीत पाईंदा आहियो, बंदर खां मंदरु लाइक़ु ठाहींदा आहियो। उन्हनि पोइ छा ठाहे छॾियो अथनि। वास्तव में तव्हां सभु सीतायूं भक्तियूं आहियो। तव्हां सभिनि खे रावण सां छुड़ायो आहे।
रावण द्वारा तव्हांखे कॾहिं बि सुख न मिली सघंदो आहे। रावण द्वारा असांखे कॾहिं बि सुख न मिली सघंदो आहे। हिन समय सभु रावण जी जेल में आहिनि। राम जी जेल में न चईंदासीं, राम ईंदा आहिनि रावण जी जेल सां छुड़ाइण। रावण 10 शीश वारो ठाहींदा आहिनि, उन्हनि खे 20 भुजायूं ॾेखारियूं आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि 5 विकार स्त्री 5 विकार पुरुष में आहिनि, उनखे रावण चइबो आहे। उहा 5 विकार रूपी माया जो रावण आहे। ईअं न माया जो राज्य आहे, ईअं न चईंदासीं इन्हनि वटि ॾाढी माया आहे। दुनिया में माण्हू माया धन खे सम्झंदा आहिनि, परंतु बाबा चईंदा आहिनि माया धन थोरी आहे, माया त विकार आहिनि। माया जो नशो चढ़ो न आहे, माया जो नशो चढ़ो उहो आहे न। ईअं न चईंदासीं कि इन्हनि वटि ॾाढी माया आहे, माया जो नशो चढ़ियल आहे, न। धन खे माया न चईंदासीं, धन खे त संपत्ति चईंदासीं न। तव्हां ॿारनि खे संपत्ति आदि ॾाढी मिलंदी आहे, तव्हांखे कुझु बि मांगण जी दरकारु न आहे, छो जी इहा त पढ़ाई आहे न। पढ़ाई में मांगणो हूंदो आहे छा? टीचर जो पढ़ाईंदो उहो स्टूडेंट पढ़ंदो, जेतिरो जो पढ़ंदो ओतिरा पाईंदा। मांगण जी ॻाल्हि न आहे, हिन में पवित्रता बि खपे। बाबा चवनि था हिन में पवित्रता बि खपे। हिकु अक्षर जी बि वैल्यू ॾिसो केतिरी आहे। पद्मा पदम आहे न, बाप खे पहचानो, यादि करो। बाप पहचान ॾिनी अथई, जीअं आत्मा बिंदी आहे उहो मां बि बिंदी आहियां। हीअ अक्षर जी बि वैल्यू ॾिसो। पद्मा पदम आहे न, बाप खे पहचानो, यादि करो। बाप पहचान ॾिनी अथई न, जीअं आत्मा बिंदी आहे उहो मां बि बिंदी आहियां। उहो त एवर पवित्र आहे। बाबा त एवर पवित्र आहे। शांति ज्ञान पवित्रता जो सागर आहे बाबा। शिव बाबा त एवर प्योर आहे न। बाबा त शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता जो सागर आहे। अहिड़े सागर जा असां ॿार बि चलो असां सदा जे लाइ एवर प्योर न ठही सघंदा आहियूं, कम से कम हाणे था ठहूं। हिकु बार त ठाहींदासीं न, पोइ भले धीरे धीरे पवित्रता सत्युग का धीरे धीरे डिग्री कम थींदी वेंदी आहे, है न। त लेकिन त बि हाणे हिकु बार त ठहूं एवर प्योर बाबा जीअं। हिकु जी महिमा आहे, सभिनि जो पोज़ीशन पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे न। नाटक मतिलबु पंहिंजी हिकु प्योरिटी जे लेवल ते त असां पहुची वञूं न। हाणे स्व पुरुषार्थ करे सजायूं खाई करे त सभई पवित्र थींदा, लेकिन हाणे असां पंहिंजे पुरुषार्थ अनुसार पवित्रता जी लेवल ते पहुचूं। सभिनि जो पोज़ीशन पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। नाटक बि ठाहियो आहे न, कण कण में भॻवान जी नाटक ॾिठो हूंदो उहो ॼाणंदा हूंदा। जो महावीर ॿार आहिनि उन्हनि खे त बाबा चईंदा आहिनि तव्हां भल किथे बि वञो, सिर्फ़ु साक्षी थी करे ॾिसणो खपे। हाणे तव्हां ॿार राम राज्य स्थापना करे रावण राज्य खे ख़लास करे ॾींदा। इहा बेहद जी ॻाल्हि आहे न। उहा कहानियूं हद जी ठाहे छॾी अथनि। तव्हां आहियो शिव जी शक्ति, असां आहियूं शिव बाबा जी शक्ति। शिव ऑलमाइटी आहे न, शिव जी शक्ति वठण वारा, शिव जी सेना तव्हां आहियो। शिव जी शक्ति वठण वारा, शिव जी सेना असां आहियूं। उन्हनि पोइ शिव सेना नाम रखी छॾियो अथनि। हाणे तव्हांजो नाम छा रखियो आहे? तव्हांजो त नाम रखियो आहे प्रजापिता ब्रह्म कुमार कुमारियूं। शिव जी त सभी संतान आहिनि, सॼी दुनिया जी आत्मायूं हुननि जी संतान आहिनि न। शिव सां तव्हांखे शक्ति मिलंदी आहे। शिव बाबा तव्हांखे ज्ञान सेखारींदा आहिनि, जंहिंसां तव्हांखे एतिरी शक्ति मिलंदी आहे। शिव बाबा तव्हांखे ज्ञान सेखारींदा आहिनि, जंहिंसां असां आत्माउनि खे केतिरी शक्ति मिलंदी आहे। सॼी दुनिया जी आत्मायूं शिव बाबा जी संतान आहिनि। शिव सां असांखे शक्ति मिलंदी आहे। शिव बाबा असांखे ज्ञान सेखारींदा आहिनि, जंहिंसां असांखे एतिरी शक्ति मिलंदी आहे।
जो अधु कल्ह बस पूरे विश्व ते राज कंदा आहिनि। तव्हांजो इहे योग बल जी शक्ति आहे ऐं उन्हनि जी आहे बाहुबल जी शक्ति। भारत जो प्राचीन राजयोग आयल आहे न, चाहींदा बि आहिनि भारत जो प्राचीन योग सिखो, जंहिंसां पैराडाइज स्थापना थियो हुयो। जंहिंसां चईंदा बि आहिनि क्राइस्ट खां एतिरा वर्ष पहिरियों पैराडाइज हुयो, उहो कीअं ठहियो? योग सां। तव्हां आहियो प्रवृत्ति मार्ग वारा सन्यासी। हाणे असां प्रवृत्ति मार्ग वारा सन्यासी आहियूं। असां कंहिंसां सन्यास कयो आहे? विकार, बुराई, कमी कमज़ोरियुनि सां सन्यास कयो आहे। घर बार वेंदे पंहिंजी बुद्धि सां सभु पुराणेपन जो सन्यास कयो। उहे घर बार छॾे जंगल में हली वेंदा आहिनि। ड्रामा अनुसार हर हिक जो पार्ट, हर हिक खे पार्ट मिलियल आहे। एतिरी नंढी सी बिंदी में केतिरो पार्ट आहे न, इनखे कुदरती चईंदासीं न। एतिरी नंढी सी बिंदियुनि में पंहिंजो पंहिंजो आत्माउनि जी सॼे ॾींहं जो पूरे जीवन जो पार्ट, पूरे जेतिरा जन्म जींदा ओतिरे जन्मनि जो पार्ट उन में नूंदल आहे। सेकेंड बाय सेकेंड छा थियणो आहे उहो नूंदल आहे। बाप त एवर शांति शक्तिमान गोल्डन एजेड आहे। हाणे तव्हां उन्हनि सां शक्ति वठंदा आहियो। बाप त एवर शक्तिमान गोल्डन एजेड आहे। हाणे असां उन्हनि सां शक्ति वठूं था न, इहे बि हिकु ड्रामा ठहियलु आहे। ईअं न की 1000 सूर्य सां तेजोमय आहे, उहो त जो जंहिंजो भाव वेंदो आहे उहो हुन भावना सां ॾिसंदा आहिनि, है न। तव्हां आहियो प्रवृत्ति मार्ग वारा सन्यासी, उहो त घर बार छॾे हली वेंदा आहिनि। ड्रामा अनुसार हर हिक जो पार्ट पंहिंजो पंहिंजो आहे। त बाबा जी असांखे चवनि था, इहे सोचो एतिरी नंढी सी आत्मा बिंदी में केतिरो वॾो पार्ट आहे। इनखे चइबो आहे कुदरत। बाप त एवर शक्तिवान गोल्डन एजेड आहे। हाणे तव्हां उन्हनि सां शक्ति वठंदा आहियो। इहे बि ड्रामो ठहियलु आहे। इहे न की 1000 सूर्य खां कोई तेजोमय, उहो त सिर्फ़ु भाव वेंदो आहे त उन भावना सां ॾिसंदा आहिनि। अखियूं लाल लाल थी वेंदियूं आहिनि, बसि करो असां न सहन करे सघंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि उहे सभु भक्ति मार्ग जा संस्कार आहिनि। इहे त नॉलेज आहे, इन में पढ़णो आहे। बाप टीचर बि आहे, पढ़ाइनि था। असांखे चईंदा आहिनि ताकी तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिणो आहे। बाबा सम्झाए अथई हियर नो इविल, सी नो इविल, टॉक नो इविल, डू नो इविल, थिंक नो इविल। मनुष्यनि खे पतो ई न आहे की इहे कंहिं चयो। पहिरियों बंदरनि जो चित्र ठाहींदा हुया, हाणे त मनुष्यनि जो ठाहींदा रहंदा आहिनि। बाबा बि नलिनी बच्ची जो इहो चित्र ठातो अथई। मनुष्यनि खे भक्ति जो नशो केतिरो आहे। भक्ति जो राज्य आहे न, हाणे हूंदो आहे ज्ञान जो राज्य। फ़र्क़ु थी वियो न। ॿार ॼाणंदा आहिनि बराबरि ज्ञान सां तव्हां ॾाढो सुख थींदो आहे, बराबरि ज्ञान सां ॾाढो सुख थींदो आहे। पोइ भक्ति सां सीढ़ी हेठि उतरंदा ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ॿार ॼाणंदा आहिनि बराबरि ज्ञान सां ॾाढो सुख थींदो आहे। पोइ भक्ति सां सीढ़ी हेठि उतरंदा ईंदा आहिनि। पहिरियों सप्तक में वेंदा आहियूं, पोइ जूं मिसल हेठि उतरंदा ईंदा आहिनि। 1250 वर्ष में 2 कलाक घटि थींदी आहे। चंद्रमा जो मिसाल आहे न, चंद्रमा खे ग्रहण लॻंदो आहे, कलायूं कम थियण लॻंदियूं आहिनि। पोइ धीरे धीरे कलायूं वधंदियूं आहिनि त 16 कलाक थी वेंदा आहिनि। पोइ अधु कलाक जी ॻाल्हि आहे। इहा त बेहद जी ॻाल्हि आहे, उहा अधु कलाक जी ॻाल्हि आहे। चंद्रमा जो मिसाल ॾींदा आहिनि। चंद्रमा ते ग्रहण लॻंदो आहे, चंद्रमा खे ग्रहण लॻंदो आहे। कलायूं कम थियण सां पोइ धीरे धीरे कलायूं कम थियण लॻंदियूं आहिनि, पोइ धीरे धीरे वधंदियूं आहिनि। पोइ 16 कलाक थी वेंदो। चंद्रमा महीने में अधु खां पूरो थी वेंदो आहे न, पोइ इहे अल्पकाल जी ॻाल्हि आहे। उहो त इहा त बेहद जी ॻाल्हि आहे। हिन समय सभिनि ते राहु जो ग्रहण, उच ते उच बृहस्पति जी दशा आहे। हेठि खां नीच में नीची आहे ई राहु जी दशा। हिकदमि देवालो निकिरी वेंदो आहे। बृहस्पति जी दशा सां असां चढ़ंदा आहियूं। उहो बेहद जी बाप खे ॼाणंदा न आहिनि। हाणे राहु जी दशा त सभिनि ते आहे बराबरि।
इहे तव्हां ॼाणंदा आहियो, ॿियो कोई न ॼाणंदो आहे। राहु जी दशा ई इनसॉल्वेंट ठाहींदी आहे। बृहस्पति जी दशा सां असां सॉल्वेंट ठहींदा आहियूं। भारत केतिरो सॉल्वेंट हुयो। हिकु ई भारत हुयो। सतयुग में राम राज्य पवित्र राज्य हूंदो आहे, जंहिंजी महिमा थींदी आहे। अपवित्र राज्य वारा ॻाईंदा आहिनि, मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे। अहिड़ी संस्थाएं बि ठाही अथनि, निर्गुण संस्था। अरे इहे त सॼी दुनिया निर्गुण संस्था आहिनि। हिक जी ॻाल्हि थोरी आहे। ॿारनि खे हमेशह महात्मा चइबो आहे, तव्हां पोइ चईंदा आहियो कोई गुण न आहे। ईअं हिक जी ॻाल्हि थोरी आहे। बाबा चईंदा आहिनि की ॿारनि खे हमेशह महात्मा चईंदा आहियूं, तव्हां पोइ चईंदा आहियो की कोई गुण न आहे। इहा त सॼी दुनिया आहे जंहिंमें कोई गुण न हुजण जे कारण राहु जी दशा वेठी आहे। हाणे बाप चईंदा आहिनि देह दान त छूटे ग्रहण। हाणे वञिणो त सभिनि खे आहे। देह सहित सभी धर्मनि खे छॾो। बाबा चवनि था हाणे देह सहित सभी धर्मनि खे छॾो, पंहिंजे खे आत्मनिश्चय करो। तव्हांखे हाणे वापसि वञिणो आहे। पवित्र न हुजण जे कारण वापसि न वञी सघंदा आहियूं। हाणे बाप पवित्र ठहिण जी युक्ति ॿुधाइनि था। बेहद जे बाप खे यादि करो। कई चईंदा आहिनि बाबा असां भुलिजी वेंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि मिठा वारा पतित पावन बाप खे तव्हां भुलिजी वेंदा आहियो त पावन कीअं ठहींदा। वीचार करो इहे छा चईंदा आहियो। जानवर बि कॾहिं न चईंदासीं की असां बाप खे भुलिजी वेंदा आहियूं। तव्हां छा चईंदा आहियो, मां तव्हांजो बेहद जो बाप आहियां। तव्हां आया आहियो बेहद जो वरसो वठणु। निराकार बाप साकार में आया आहिनि। तव्हां तॾहिं त पढ़ाईंदा न, तॾहिं त पढ़ाईंदा। हाणे बाप इन में प्रवेश कयो अथई। इहे बाप दादा आहे न, ॿिन्हिनि जी आत्मा हिन भ्रुकुटी जे विच में आहे। तव्हां चईंदा आहियो बाप दादा, त ज़रूरु आत्मायूं हूंदियूं न। शिव बाबा ऐं ब्रह्मा जी आत्मा। तव्हां सभु ठहिया आहियो प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं। तव्हांखे नॉलेज मिलंदी आहे त तव्हां ॼाणंदा असां भाउ भाउ आहियूं। पोइ प्रजापिता ब्रह्मा द्वारा भाउ भेण ठहींदा आहिनि। इहे यादि पकी खपे। परंतु बाबा ॾिसंदा आहिनि की भाउ भेणनि में बि नाम रूप जी कशिश थींदी आहे। ॾाढनि खे विकल्प ईंदा आहिनि। अच्छा श्री ॾिसी करे विकल्प ईंदा आहिनि त हाणे बाप चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झी भाउ भाउ जी दृष्टि सां ॾिसो। आत्मा ई सभु ब्रदर्स आहिनि। ब्रदर्स आहिनि त बाप ज़रूरु खपे न। सभिनि जो हिकु बाप आहे। सभी बाप खे यादि कंदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि सतो प्रधान ठहिणो त मामिकम यादि करो। हाणे बाप चईंदा आहिनि सतो प्रधान ठहिणो आहे त मामिकम यादि करो। जेतिरो यादि कंदा त कट निकिरंदी वेंदी। ख़ुशी जो पारो चढ़ंदो, कशिश थींदी रहंदी। बाबा चईंदा आहिनि सभिनि जो मां हिकु बाप आहे। सभी बाप खे यादि कंदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि सतो प्रधान ठहिणो आहे त मामिकम यादि करो। जेतिरो यादि कंदा त कट निकिरंदी वेंदी। ख़ुशी जो पारो बि चढ़ंदो वेंदो ऐं कशिश बि थींदी वेंदी। बाबा जी नंबरवार पुरुषार्थ अनुसार। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾेई करे स्वयं खे संपत्तिवान ठाहिणो आहे। असांखे पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾेई करे स्वयं खे संपत्तिवान ठाहिणो। कुझु बि मांगणो न आहे। हिकु बाप जी यादि ऐं पवित्रता जी धारणा सां पद्मा पदमपति ठहिणो आहे। बाबा सां बि कुझु बि न मांगणो आहे। जेतिरो स्वपुरुषार्थ कंदो ओतिरो असां में सर्व गुण सर्व शक्ति ईंदी वेंदी। त स्व बाप जी यादि ऐं पवित्रता जी धारणा सां असांखे पद्मा पदमपति ठहिणो आहे। ॿियो आहे राहु जे ग्रहण सां मुक्त थियण लाइ विकारनि जो दान करणु। हियर नो इविल, सी नो इविल, टॉक नो इविल। जीअं ॻाल्हियुनि सां सीढ़ी हेठि उतरे आहियूं,
निर्गुण ठहिया आहियूं उन्हनि खे बुद्धि सां कढी ॾियणो। कल्ह बि बाबा चई न, बुद्धि में कोई बि पतित संकल्प बि न अचिणो खपे। असांजी बुद्धि एतिरी शुद्ध थी वञे। वरदान पहिरियों तव्हांजे मंत्र द्वारा सर्व जो सम्मान प्राप्त करण वारा निर्माण वसो महान आत्मा ठहो। ये ही महामंत्र सदा यादि रहे कि निर्माण ही सर्व महान आहे। पहिरियों तव्हां चइण ही सर्व सां सम्मान प्राप्त करण जो आधार आहे। महान ठहिण जो ये मंत्र वरदान रूप में सदा साथ रखणो आहे। वरदाननि सां ई पलदा उड़दा मंज़िल ते पहुचणो आहे। महान ठहिण लाइ ये मंत्र वरदान जे रूप में सदा यादि रखो कि पहिरियों तव्हां त असां वरदाननि सां पलदा उड़दा मंज़िल ते पहुची वेंदासीं। महिनत तॾहिं कंदा आहियूं जॾहिं वरदाननि खे कार्य में न लॻाईंदा आहियूं। अगरि वरदाननि सां पलदा रहो, वरदाननि खे कार्य में लॻाईंदा रहो त महिनत समाप्त थी वेंदी। सदा सफलता ऐं संतुष्टता जो अनुभव कंदा रहंदा। स्लोगन आहे, सूरत वारा सेवा करण जे लाइ पंहिंजो मुस्कुराईंदो उहो रमणीक ऐं गंभीर स्वरूप इमर्ज करो। सूरत वारा सेवा करण जे लाइ पंहिंजो मुस्कुराईंदो उहो रमणीक ऐं गंभीर स्वरूप इमर्ज करो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।